छा मसलो अदा ये वली थाने की पुलिस है कि कुछ लाड़काने शहर की पुलिस सोलंकी माला में असांजे तारिक सोलंकी के घर में कहा करे ही मासूम अली रज़ा सोलंकी जो 14-15 साल जो ही खणी विया आहिनि गुम करे छॾियो आहे पुलिस। असीं सॼो ॾींहुं थाननि ते भिटकियूं खाईंदा रहिया आहियूं पर किथे बि छोकिरो ज़ाहिर न आहे। ही न को चोर आहे न लोच आहे न लोफर आहे न मवाली आहे। बेगुनाह हिन मासूम खे पुलिस अगवा करे वई आहे। असीं चऊं था हिन खे छोकिरे खे ज़ाहिर कयो कि न आहे त को मसलो वग़ैरह न आहे तो एफआईआर वग़ैरह अहिड़ो वग़ैरह न आहे उहा पुलिस ज़ाहिर करे असांखे ॿुधाए न। इन करे हिन मासूम खे आज़ादु कयो। असीं सुभाणे हाई कोर्ट में सीपी दाख़िल कंदासीं हिरासमेंट जी ऐं असां ही सुभाणे कहिड़ो एसएचओ आहे? एसएचओ वलीद आहे इमरान अली भट्टी। उहो बार बार जेको आहे सो असांखे पियो तंग करे पियो। असीं आला अमलदारनि खां घुर कयूं था हिनखे हटायो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे।